अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवहीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 2 जुलाई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जस्कम पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में वाह ते बाहनि ते कारियूं पटियूं ऐं ज़ंजीर पाए एहतजाज। जीए सिंध रहबर कमेटी जो इजलास। कैनाल डैम ऐं नवां बैराज सिंधु नदी खे मोड़ण जी साज़िश करार। पुरअमन जदोजहद जारी रखण जो ऐलान। मोरे भरिसां ॻोठ लगारी बजाराणी में बुख ऐं बदहाली खां तंग थी औरत पंहिंजी मासूम न्याणी समेत ख़ुदकशी करे छॾी। कुनरी मां निकिरी मज़हब मटाए पसंदि जो परिणो कंदड़ नारी खे जवाबदार अदालत ॿाहिरां छॾे फ़रार। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जीए सिंध रहबर कमेटीअ जो सरबराही इजलास रहबर कमेटी जे सरबराह नवाज़ खान ज़ोर जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जस्कम शेद बशीर ख़ान कुरैशी जे सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी शिरकत कई। इजलास में मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो वठंदे चयो वियो त सिंधु दरिया खे बचाइण वारी हलंदड़ जदोजहद तां ध्यानु हटाइण लाइ हथ वठी सरकारी सरपरस्ती में अमन अमान ख़राब करायो वियो आहे। कंदकोट, कशमोर, जेकमाबाद, शिकारपुर ऐं घोटके समेत सॼी सिंध में अमन अमान जी सूरतहाल तमामु घणी ख़राबु आहे, जॾहिं त पंजाब 6 कैनालनि ठाहिण लाइ बज़िद आहे। पंजाब बजट में पैसा रखी सिंध खे बंजर बणाइण वारे मनसूबे खे अॻिते वधाए रहियो आहे। कैनाल डैम ऐं नवां बैराज सिंधु नदी खे मोड़ण वारी साज़िश जो हिसो आहिनि। मौजूदा वक़्त में दरियाई वहिकरा बहितर हुजण बावजूदि सिंध में पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। केतिरनि ई इलाइक़नि में सारियुनि जो बीजारो सुकी रहियो आहे ऐं फसलनि जी पोखी लाइ पाणी नाहे। साॻे वक़्तु कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी छोड़ न करण जे करे डेल्टा तबाह थी रहियो आहे। सिंध जो जर खारो थी वियो आहे ऐं माण्हू हेपाटाइटिस समेत केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला आहिनि। सिंध में सिहत जूं सहूलियतूं न हुजण करे माण्हू तड़पी मरी रहिया आहिनि। न तालीम जी सहूलियत आहे, न रोज़गार जूं सहूलियतूं आहिनि, जंहिं करे धरती धणी गुरबत जी आलमी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इजलास में चयो वियो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं धरती धणियुनि खां खसियूं पियूं वञनि। ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ ऐं वसीलनि जी वारसी लाइ पुरअमन जदोजहद करण जे ॾोह में सियासी कारकुननि खे खंभे मथनि कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। इजलास में मुतालबो कयो वियो त पुरअमन जदोजहद कंदड़ पार्टियुनि जे गिरफ़्तार या खंभे गुम कयल कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। मोरो वाक़े जी अदालती जांच कराई वञे। इजलास में मोहम्मद अली खुश्क, पुनहल सारियो, गफ़ार मीरजत, नोमान राजपर, डॉक्टर खुशाल कालाणी, मज़हर नवाज़ ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जस्कम नौशर फ़िरोज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मसोई समेत खंभे गुम कयल समूरनि कारकुननि ऐं अॻुवाणनि जी आज़ादी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। कोटड़ी में जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशीअ जे सॾ ते जस्कम कारकुननि वाह ते बाहनि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में ज़ंजीर पाए एहतजाज कयो। एहतजाज जी अॻुवाणी मरकज़ी तर्जमान दीदार शाम, अली बख्श काबूरू, जिब्रान सुमरो, काशिफ़ अब्बासी, अरबाज़ चांडियो, हनीफ़ सुमरो, फ़हीम काबूरू ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त जस्कम ज़िले नौशर फ़िरोज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई समेत नौशर फ़िरोज़ मां गिरफ़्तार कयल जस्कम जे समूरनि कारकुननि खे आज़ादु कयो वञे। मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम जो चवणु हो त कारकुननि खे खंभे गुम करणु लाक़ानूनियत आहे, इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे।
हुन चयो त जस्कम नुशर फिरोज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई समेत नुशर फिरोज़ मां गिरफ़्तार कयल जस्कम जे समूरनि अॻुवान कारकुननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी ईंदड़ हिकमत अमली जो इंतज़ारु आहे। कंहिं बि सूरत में जस्कम जे कारकुननि जी क़ानूनी ऐं सियासी मालिकी तां दस्तबरदार न थींदासीं। कारकुननि जी आज़ादी ताईं जदोजहद जारी रहंदी। जस्कम जे मरकज़ी सॾ ते गिरफ़्तार कयल फैसल मस्तोई अज़ीज़ भंगवार ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ नव ॻोठ नाराई चौक ते जस्कम ज़िले दादू जे अॻुवान में एडवोकेट आशिक़ सोलंगी, रहमान मुग़ल, सलीम कलहड़ो, ज़ीशान पीरज़ादो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में वात ते कारियूं पटियूं ॿधी जिस्म ते ज़ंजीर जकड़े एहतजाज कंदे चयो वियो त जस्कम जे पुरमन अॻुवाणनि ऐं कारकुननि खे गिरफ़्तार करे गुम करणु इंसानी हक़नि जी लताड़ आहे। हुननि चयो त फैसल मस्तोई समेत गिरफ़्तार कारकुन जल्द आज़ादु कया वञनि। मलीर में पिणु जस्कम जे कारकुननि मुख़्तियार सुमरो, मुर्तज़ा जुणेजो, मुश्ताक ज़ुहरानी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। जस्कम जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई अज़ीज़ भंगवार समेत नुशर फिरोज़ ज़िले मां गिरफ़्तार जस्कम अॻुवाननि कारकुननि जी आज़ादी लाइ मरकज़ी सॾ ते मटियारी में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे ज़ुल्फ़कार अली ॾेथे, शहज़ाद समे ऐं ॿियनि चयो त रियासत पुरमन क़ौमी कारकुननि अॻुवाननि मथां तनक़ीद करे कारकुननि खे गुम करे पई। जस्कम ज़िले नुशर फिरोज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई समेत नुशर फिरोज़ ज़िले मां गिरफ़्तारी बाद गुम कयल जस्कम जे समूरनि कारकुननि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। जस्कम यूनिट ड्रिब मेहर शाह पारां पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम जे कारकुननि गंबट में पिणु ज़िले सदर असगर कुराई जी अॻुवाणी में हथनि में ज़ंजीर ऐं ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में अदनान सिंधी, कामरेड मुख़्तियार भट्टी, नूर सिंधी, सागर कुराई, सॼण सिंधी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। जस्कम मरकज़ी सॾ ते समूरी सिंध जा मिठियाणी शहर में पिणु जस्कम यूनिट मिठियाणी पारां हथनि, मथनि ऐं वात ते कारियूं पटियूं ॿधी कारकुननि मुनफ़रद एहतजाज रिकॉर्ड करायो। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ नज़ीर अहमद मस्तोई, रुस्तम मस्तोई, खुरम मस्तोई, अज़हर अतहर मस्तोई, अली रज़ा शाह ऐं शहबाज़ मस्तोई चयो त ज़िले नुशर फिरोज़ जे सदर फैसल मस्तोई, अज़ीज़ भंगवार, रुस्तम शर, बशीर शर, सनाउल्ला शर, सुहेल पल समेत समूरी सिंध जा खंभियल क़ौमी कारकुन ग़ैर आइनी तौर ते ज़िंदान पुठियां वाड़ियल आहिनि, जिन खे 13 ॾींहं गुज़रण बावजूदि आज़ादु नाहे कयो वियो। जेकॾहिं जस्कम जे ज़िले अॻुवान कामरेड फैसल मस्तोई ऐं संदसि साथियुनि खे आज़ादु न कयो वियो त 10 मुहर्रम जे ॾींहुं इमाम हुसैन जे आशूरा वारे काफ़िले सां असीं पंहिंजे खंभियल जे दर्द में पंध करे वक़्त जे यज़ीद खे वाइखो कंदासीं। जस्कम जे कारकुननि पटीदनि में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे दौरान खंभे गुम कयल कारकुननि खे फ़ौरी तौर आज़ादु करण जो मुतालबो पिणु कयो वियो। तंगवाणी में खंभे गुम कयल जस्कम अॻुवान फैसल मस्तोई, अज़ीज़ भंगवार, बशीर शर, आकाश शर, मेहराण मीराणी ऐं ॿियनि जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रतेज़ेरे प्रेस क्लब में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे जस्कम अॻुवान रोशन जोयो, नईम ओढो, ज़ुबैर भुट्टो, अंसार चन्ना, अली रज़ा अरबाणी ऐं ॿिनि चयो त हक़ ऐं सच लाइ आवाज़ उथारण ते जस्कम कारकुननि ख़िलाफ़ बेगुनाह कार्रवायूं करे उन्हनि खे गिरफ़्तार करे गुम कयो पियो वञे। हुननि चयो त नुशर फिरोज़ जी पुलिस जस्कम जे ज़िले सदर फैसल मस्तोई, अज़ीज़ भंगवार, बशीर शर ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे गुम न कंदी। जस्कम जे कारकुननि कंदकोट में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी वाली ॾिनो सिंधी, अमीर सिंधी, हफ़ीज़ सिंधी, बशीर ख़ान, क़ुर्बान छजण, साजिद लाशारी, बाबू सिंधी, हफ़ीज़ मल्क, गुजर सिंधी, मुख़्तियार सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त रियासत पुरमन क़ौमी कारकुन ऐं अॻुवाणनि मथां तशदुद करे गुम करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौर आज़ादु कयो वञे। जस्कम जे कारकुननि उमरकोट में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो।
उमरकोट में थियल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद रमज़ान ख़ासखेली, तालके सदर सारंग ख़ासखेली, ख़ादम बाग़ी, सनाउल्ला ख़ासखेली, इलमदीन इदरीस देशी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मीरपुर माथेले में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी शहर जे रस्तनि तां गश्त करे भिटाई चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते कारकुननि जी आज़ादी लाइ नारेबाज़ी पिणु कई वई। जसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, जसकम शहीद बशीर ख़ान जी अॻुवाणी मीर हसन लाशारी, जसकम आरिसर जे अॻुवाण वहीद सिंधी, जस्त अॻुवाण सुहेल कलवड़ ऐं ॿियनि चयो त सिंधु दरिया जे लाइ एहतजाज करण जे ॾोह में मोरे में पुरमन एहतजाज कंदड़ क़ौमी कारकुननि मथां गोलियूं हलाए कारकुननि खे शहीद कयो वियो। क़ौमी कारकुननि मथां केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। अॻुवाणनि मुतालबो कयो त गुम कयल क़ौमी कारकुननि फैसल मस्तोई ऐं ॿियनि खे आज़ादु करे मोरे वाक़े जी अदालती जांच कराई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। टंडे मोहम्मद ख़ान में जसकम पारां मरकज़ी सॾ ते ज़िले सदर ज़हूर हाले पोटो, ज़ुल्फ़कार पप्पू भुरगड़ी, मलूक भट्टी, अज़मत कमराणी, शाह फ़ाइद भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे अॻुवाण चयो त नुशर फ़िरोज़ मां जसकम जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई सुमेद कारकुननि खे खंभे गुम करण वारो अमल अफ़सोसनाक आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। हुननि वधीक चयो त क़ौमी कारकुननि खे बिला जवाज़ गुम कयो वेंदो आहे। हुननि आलमी इंसानी हक़नि वारनि तनज़ीमनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खंभे गुम कयल जसकम चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई समेत समूरनि कारकुननि खे आज़ादु करायो वञे। उन मौक़े ते मुज़ाहिरे में शामिल कारकुननि वाह ते मुंहं ते कारा पटा ॿधी ऐं हथनि में हथकड़ियूं हणी एहतजाज रिकॉर्ड करायो। मांझंद में सहाफ़ी न्याज़ चांडियो ऐं सहाफ़ी रफ़ीक़ चना मथां हमिलो कंदड़ मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब मांझंद जे सहाफ़ियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाजी अॻुवाणी कंदड़ प्रेस क्लब मांझंद जे सरपरस्त आला यूसुफ उमराणी, सदर मोहसिन ख़ासखेली, गुलज़ार मलाह, STP मरकज़ी अॻुवाण, मौजूदा SHO, जॾहिं त मौजूदा सूरतहाल में जॻह खे छॾे बि नथो सघिजे। नसीराबाद में सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां कराची में उस्तादनि ते थियल वैशाणी तशदुद ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी अली गोही जतोई, इनामुल्ला कांदड़ो, रियाज़ फिलपोटो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त कंहिं बि सूरत में आउं औरते मोटरसाइकिल या बस न बीहारींदुसि। मूंखे मोटरसाइकिल पंहिंजे उताक जे दरवाज़े वटां अंदरि बीहारे बि ॾियो ऐं कढी बि वठंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं दरिया बचायो तहरीक जे कन्वेनर सैयद ज़ैन शाह पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतनि में ताज़ी वाध खे ज़ुल्म ऐं मुआशी दहशतगर्दी करार ॾींदे चयो आहे त हीउ क़दम नाअहल ऐं बेहस हुक्मरान तबिके जी अवाम दुश्मन पॉलिसी जो नतीजो आहे। हुन चयो त अहिड़ी वाध न रुॻो महांगाई जे तूफ़ान खे वधीक तेज़ कंदी, पर ग़रीब ऐं विचोले तबिके जी ज़िंदगी खे पिणु वधीक अज़ाब बणाए छॾींदी। कुनरी मां हिकु महीनो अॻु मुबैना अगवा ॼाणायल नारी अदालत में पेश, दारुल अमान हवाले। कुनरी जे ॻोठ सावण ख़ान रिंद मां 13 सालनि जी नारी मिर्घां धीअ ईसरू भील मुबैना अगवा थी हुई, जंहिंजे वारसनि पारां पाकिस्तान द्रावड़ इतिहाद वसीले सेशन कोर्ट उमरकोट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। वारसनि मूजिबि न्याणी मिर्घां खे जवाबदार हुबली रिंद, एजाज़ रिंद, बहार रिंद ऐं परू रिंद हिकु महीनो अॻु घर मां अगवा कयो हो। 13 सालनि जी मिर्घां खे अगवा करे ज़ोरी मज़हब मटाए शादी कराई वई हुई। 491 जी ॾिनल दरख़्वास्त ते जवाबदार न्याणी खे कोर्ट में छॾे पाण फ़रार थी विया आहिनि। ॻोठ लगारी बजाराणी में अलमनाक वाक़ियो पेश आयो। ॻोठ लगारी बजाराणी सां तालुक़ु रखंदड़ पोरियत अशफ़ाक़ लगारी जी घर वारी मासूम न्याणी समेत सिंधु दरिया में टिपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो।
अशफाक लगारी ॻोठ खां शहर वञी काठियूं विकिरो करे घर हलाईंदो हो। गुज़िरियल 1.5 महीने खां ॻोठ जे घिराव सबबि हुनजो उहो कमु बंदि थी वियो हो, जंहिं करे संदसि घरवारी बुख बदहाली मुफ़लिसी खां तंग थी ख़ुदकशी करे छॾी। पोइ त अशफाक लगारीअ जी घरवारी फज़ीला पंहिंजी धीअ भली सुमेत सिंधु दरिया में टिपो ॾेई ख़ुदकशी कई। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान अली मोहम्मद परवेज़ ऐं नूर नबी पलीजो पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त बिलावल शहबाज़ इतिहादी सरकार पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाए अवाम मथां महांगाई जी छिप किराई आहे। पेट्रोल ₹8.5 ऐं डीज़ल ₹10.5 महांगो करे ग़रीब मिसकिन माण्हुनि जे तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि जे पुरअमन एहतिजाज मथां पुलिस तशदुद जी मज़म्मत कंदे अॻवान चयो त कचे जे धाड़ेलनि अॻियां कूकड़ बणिजी वियल सिंध पुलिस सिंध जे पुरअमन शहरनि ते वहिशाणो तशदुद बंदि करे। सिंध पुलिस वॾेरनि जागीरदारनि जी गुंडा फोर्स बणिजी वई आहे। मुलाज़िमनि ते तशदुद जो हुकुम ॾींदड़ ऑफिसरनि खे फौरी तौरु बरतरफ़ करे गिरफ़्तार करायो वञे। पघारनि में 50% इज़ाफ़ो करण समेत एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि जा समूरा मुतालबा तस्लीम कया वञनि। हुकूमत हर महीने महांगाई वधाए रही आहे, उन बावजूदि मुलाज़िमनि जे पघारनि में घुर्बल इज़ाफ़ो नथो कयो वञे। ॾखण भरिसां ॻोठ सालार जखरो मां अॻवा थियल ॿिनि निगर दोस्तनि मां धाड़ेलनि हिकु निगर काशिफ़ शाह खे वण में टंगे तशदुद करण वारी हिकु ॿी वीडियो वायरल करे छॾी। मग़वी निगर काशिफ़ शाह वीडियो में वारसनि खे चई रहियो आहे त धाड़ेलनि खे 50 लख रुपया ॾेई आज़ादु करायो, न त मारे छॾींदा। यादि रहे त धाड़ेलनि ईद जे ॿिए ॾींहं ते तीतर ॾियण बहाने ॻोठ सालारो जखरो वासी निगर काशिफ़ शाह ऐं राबेल चना खे घोटकी जे कादरपुर वारे इलाइक़े में घुराए अॻवा कयो हो। कुझु ॾींहं अॻु धाड़ेलनि ॿिन्ही निगरनि जी ज़ंजीरनि में जकड़ियल वीडियो पिणु वायरल कई हुई। निगर काशिफ़ शाह ऐं संदसि दोस्त राबेल चना ईद जे ॿिए ॾींहं खां हिन महिल ताईं धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि, जॾहिं त पुलिस ॿिन्ही निगरनि जी बाज़ियाबीअ लाइ के बि क़दम नाहिनि खयां। पुलिस मुकमल तौर ते नाकाम बणिजी चुकी आहे। घोटकी भरिसां 2 नौजवान तीतर ॾियण बहाने कचे घुराए अॻवा कया विया। मग़वियुनि जे वारसनि पुलिस खे ॿुधायो त 2 ॼणा कचे वारे इलाइक़े में विया हुआ। कादरपुर जे ॻोठ जुम्मू संघड़ वासी 2 नौजवान ग़ुलाम शबीर, हाफ़िज़ ऐं ज़ीशान अॻवा थी विया आहिनि, जॾहिं त संदनि बाज़ियाबी लाइ भुंग पिणु तलब कयो वियो आहे। कशमोर जे ॻोठ काज़ी कलवड़ मां 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अॻवा थी वियल नीगर वारस कलवड़ जी आज़ादी लाइ वारसनि पाक किताब खणी इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रोड बंदि करे छॾियो। उन मौक़े ते औरतनि दाहियो त ॾोहारी कशमोर पुलिस वटि गिरफ़्तार थियल साथियुनि जी आज़ादी एवज़ मग़वी निगर वारस कलवड़ जी आज़ादी जी घुर करे रहिया आहिनि। वारसनि जो चवणु त कशमोर थाणे जो SHO अब्बास सुंदराणी असांखे धमकियूं ॾेई धाड़ेलनि जो सहूलियतकार हुअण जा इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। उन मौक़े ते मुख़्तियार काज़ी कलवड़ ऐं ॿियनि चयो त असांजो मग़वी निगर आज़ादु कराए ॾिनो वञे। ॾोहारियुनि सां कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ु नाहे। मुज़ाहिरे दौरान पुलिस धरणो हणंदड़नि वटि पहुची ॻाल्हियूं करे 2 ॾींहंनि जी मोहलत तलब करे वरिती। वारसनि पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। निगर जी आज़ादी ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो। आपाशी खाते जे कामोरनि जी नाअहली बदियुनि जे अहम सारियाले मीरवाह कैनाल में गेज मूजिबि पाणी न छॾण सबबि सारियुनि जो बीजारो सड़ण लॻो। आबादगारनि हारियुनि जा हथ मथे ते अची विया। फुलेली कैनाल डिवीज़न जी अहम सारियाले वाह मीरवाह खे गेज मुताबिक़ पाणी न मिलण करे आबादगारनि तरफ़ां पोखियल सारियुनि जो बीजारो सड़ण लॻो आहे, जॾहिं त पाणी घटि हुअण करे आगाटो रोंबो ऐं छट कयल सारियूं पिणु सड़ण लॻियूं आहिनि, जंहिं सबबि आबादगारनि हारियुनि खे खेड़े ॿिज भाण ते कयल ख़र्च ॻिची में पइजी वियो आहे। उन ॾस में मीरवाह जे आबादगारनि जो चवणु आहे त कोटड़ी बिराज वटि घुर्बल मिक़दार
में पाणी हुअण बावजूदि आपाशी खाते तरफ़ां अहम केनाल फुलेली में हिसे मूजिबि पाणी न छॾण सबबि अहम सारीले वाह मीर वाह ते पोखियल बीजारो तोड़े फसल सड़ी रहियो आहे। आबादगारनि ऐं हारियुनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु पइजी रहियो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त फुलेली केनाल डिवीज़न जे एक्सियन मीरवाह तलहार सब डिवीज़न जे SDO पैसा वठी फुलेली जो पाणी अक्रम वाह ऐं सखर वाह खे बंदि करे छॾियो आहे। ककड़ भरिसां ॻोठ कलू सारियो में पुलिस डॉक्टर अब्दुर्रहीम सारियो जे घर ते छापो हणी 13 ॾींहनि खां बांधी बणियल नारी यास्मीन कुंभर खे बंदि कमरे मां बाज़ियाब कराए वरितो। औरत जो मुड़ुसु अज़ीज़ सारियो ऐं संदसि भाइरनि ते तशदुद जो इल्ज़ाम, जॾहिं त भाइर औरत खे ॾिसंदे घरां ई फ़रार थी विया। बाज़ियाब थियल औरत ॿुधायो त मूंखे 6 महीना अॻु ॻोठ कलू सारियो वासी प्राइमरी उस्ताद अब्दुल अज़ीज़ सारियो शादी बहाने वठी आयो। 13 ॾींहनि खां मूंखे कमरे में बंदि रखी मुसलसल तशदुद कयो वियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। MNV ड्रेन खे लॻियल घारा बंदि न थी सघिया आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह में हेल बि बोर्ड जो ख़तरो मौजूदु आहे। माण्हुनि जो साह मुठ में अची वियो आहे। इन सिलसिले में बोर्ड बचायो कमेटी जे अॻुवाणनि एडवोकेट लाल शाह, हाफ़िज़ अनवर खुहारो, मुनीर शेख, फ़कीर मोहम्मद शेख, एडवोकेट शाबान मला, फ़कीर अली हसन जावरी, ग़ुलाम मोहम्मद लगारी ॿिनि प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुननि चयो त MNV ड्रेन जो हींअर ताईं को बि कमु नाहे थियो। 2022 जी बोर्ड में किरियल कारी मोरीअ जो मलबो अॼु बि पियल आहे, जेको अञा ताईं न हटायो वियो आहे। कारी मोरी जो मलबो हटाए उनजी कैपेसिटी वधाए ओभर वारे बंद खे स्टोन पिचिंग कराए उनखे जोही बैराज सां मिलायो वञे। हुन चयो त बोर्ड बचायो कमेटी हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कंदी। उमेदु आहे त हाई कोर्ट मां इंसाफ़ मिलंदो। सिंध पुलिस खाते ज़िले जामशोरे में साल 2023 दौरान पुलिस कांस्टेबल जे ख़ाली जायुनि लाइ वेटिंग लिस्ट में शामिल कयल उमेदवारनि नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सजाद अली, शहबाज़ ख़ान ऐं ॿिनि चयो त असां ज़िले जामशोरे में सिंध पुलिस पारां ऐलानियल पुलिस कांस्टेबल जे ख़ाली पियल 56 सीटुनि ते भर्ती लाइ 490 उमेदवारनि मुक़ररु टेस्ट ऐं इंटरव्यू ॾिना, जंहिंमां 33 उमेदवारनि खे नौकरियुनि जा आर्डर जारी कया विया, जॾहिं त 22 उमेदवारनि खे वेटिंग लिस्ट में रखियो वियो, जिन खे हिन वक़्त ताईं नौकरियुनि जा आर्डर जारी न कया विया आहिनि, जंहिं सबबि उमेदवारनि में सख़्तु मायूसी छायल आहे। हुननि चयो त हिकु तरफ़ खेनि वेटिंग लिस्ट में रखी बेरोज़गार रखियो वियो आहे त ॿिए तरफ़ संदनि उमिरियूं वधी रहियूं आहिनि, जंहिं सबबि मुस्तक़बिल में नौकरी मिलण जा मौक़ा घटि थी रहिया आहिनि। हुननि चयो त असां समूरियूं टेस्टूं ऐं इंटरव्यू पास कया आहिनि। ज़िले जामशोरे में 56 मां 22 सीटूं 2 सालनि खां ख़ाली पियल आहिनि, पर उन बावजूदि नौकरियुनि जा आर्डर नथा ॾिना वञनि। हुननि मुतालबो कयो त खेनि पुलिस में नौकरियुनि जा आर्डर ॾेई इंसाफ़ कयो वञे। लाड़काणे में हफ़्तो अॻु हथियारबंदनि हथां क़तल थी वियल करियाने दुकान जे मुलाज़िम नौजवान मुज़मिल कलहुड़ जे क़तल केस में मुख्य जवाबदार ॼाणायल ख़ादम हुसैन कलहुड़ जे वारसनि पाक किताब खणी इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शहर जे वलीद पाड़े जी रहवासण पीरसन बेवह औरत मुनवर ख़ातून, पंहिंजी ससु हिदायत ख़ातून, नुंहुं अरबाब ख़ातून, धीअरनि रुख़साना अफ़साना कलहुड़ो समेत ॿियनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी दाहींदे चयो त गुज़िरियल 24 जून ते घाड़ वाह वटि हथियारबंदनि फुर दौरान नौजवान मुज़मिल कलहुड़ो खे मज़ाहिम ते गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जंहिं मामले सां असांजो को बि वास्तो नाहे। उन बावजूदि बासरनि जे चवण ते मक़तूल जे भाउ मंसूर कलहुड़ो मुंहिंजे पुटु ख़ादम हुसैन कलहुड़ो मथां वलीद थाणे ते अहिड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे, जंहिं केस जी आड़ में वलीद थाणे जी पुलिस गुज़िरियल 28 जून राति 12 वॻे धारे शहर जे स्टेशन रोड ते क़ाइमु मशहूरु होटल ते कार्रवाई करे उते मज़दूरी कंदड़ मुंहिंजे पुटु ख़ादम हुसैन खे खंभे गुम करे छॾियो आहे, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं को बि पतो नाहे। पुलिस मुंहिंजे पुट खे खंभे गुम करे छॾियो आहे।
अहिड़ा CCTV फुटेज पिणु असां वटि मौजूदु आहिनि। उन जे बावजूदि पुलिस पुट खे खंभे गुम कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। ख़ैरपुर ज़िले में समय जे ॻोठ मोहम्मद जुमन भट्टी जी रहवासण फिरोज़ा भट्टीअ खे बाहि ॾियण जे इल्ज़ाम हेठि आयल सोरे अली मर्दान भट्टी ऐं ससु वज़ीराम भट्टी गुलशन भट्टी पंहिंजे माइटनि सां गॾिजी हिंगोर जा प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे फिरोज़ा भट्टी खे बाहि ॾेई साड़ण वारनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त असां फिरोज़ा भट्टी खे बाहि नाहे ॾिनी, पर असांखे कूड़नि केसनि में फासाइण लाइ अहिड़ा इल्ज़ाम हया पिया वञनि। दड़ो शहर में इंतज़ामी रिट ख़तमु। शहर में कब्ज़ा माफ़िया जो राज। सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल न थियो। दड़े जी पिंजारी पुल बस स्टॉप पीरफुल महलो टैक्सी स्टॉप मच्छी गोश्त ऐं सब्ज़ी मार्केट सरकारी अस्पताल बनू रोड समेत सॼो शहर हद दख़िलनि जे वर चढ़ियल आहे। ट्रैफ़िक जो निज़ाम दरहम बरहम आहे। मीरपुर बठोरो अदालती हुकमनि खे रद्द कयो वियो आहे। कब्ज़नि ऐं हद दख़िलनि खे ख़ाली करण जे जाली रिपोर्ट पेश कई पई वञे। सिंध हाई कोर्ट जे नामियारे वकील अमर जुमाणी तरफ़ां कब्ज़ा माफ़िया ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल करण जो ऐलान कयो वियो आहे। सराहाड़ी में शहदादपुर पुलिस हथां खंभे गुम कयल तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण मुर्तज़ा जमाली खे ज़ाहिर न करण ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ जे कारकुननि काशिफ़ अमीन शाहिद ख़ानज़ादा ऐं ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पुलिस सियासी इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाए तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण मुर्तज़ा जमाली खे खंभे गुम कयो आहे। हुननि चयो त शहर में रोज़ाने जे बुनियाद ते फुरूं चोरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़दम खणण बजाए सियासी कारकुननि खे खंभे गुम करे रही आहे। हुननि पुलिस खे अल्टीमेटम ॾिनो त मुर्तज़ा जमाली जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे, ॿी सूरत में सालसी ॿाहिरां धरणो हंयो वेंदो। तंगवाणी थाणे जे SHO शाहिद ख़ुश्क जी डिवाइस होल्डर खे ॾिनल धमकियुनि जी ऑडियो वायरल थी वई आहे। ऑडियो में ॿुधी सघिजे थो त SHO शाहिद ख़ुश्क डिवाइस होल्डर नसीर गुजराणी खे चई रहियो आहे त दुकान बंदि कर, न त बुरो हशर कंदो मांइ। ॿिए तरफ़ नसीर गुजराणी ॿुधायो त मां ग़रीब आहियां। SHO शाहिद ख़ुश्क धमकियूं ॾेई रहियो आहे, मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। थरड़ी मोहबत भरिसां राधण मेहड़ रोड ते कंडूर स्टॉप वटि चोर उमेद कलहड़ो ऐं मुलाज़िम हुसैन कलहड़ो उर्फ़ मखण जी ऑटो जी छित टोड़े लखें रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान चोराए विया। मुतासिरनि पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस 3 कलाकनि बाद मौक़े वारे हंधि पहुती ऐं ॾोह बाबति मुतासिर दुकानदार खां जांच वरिती, जॾहिं त पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। दुकानदारनि उमेद अली कलहड़ो, मुलाज़िम हुसैन कलहड़ो ऐं ॿिनि वाक़िअनि में मदद करे त इन मामले में मज़दूर 50,000 मिलण ते सुभाणे अची वेंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन